बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां पेटेल ज़िले बदीन जे सदर साईं नूर मोहम्मद सुमरे सां गॾु मौजूदु आहियूं। साईं नूर मोहम्मद सुमरे साहिब खां इहो सुवालु आहे त साईं जेको हाजी शफ़ी सठियो सूमर जे ॾींहुं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो आहे, उन बाबति तव्हां छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त साईं शफ़ी मोहम्मद हाजी शफ़ी मोहम्मद सठियो जेको मरण घड़ी जो ऐलान कयो आहे, ऐं इहा गुज़ारिश कंदुसि त मरण घड़ी जो ऐलान वापसि वठे। बाक़ी असांजी जदोजहद एसी ताईं कराची प्रेस क्लब ते जारी रहंदी जेसि ताईं असांजा जाइज़ मुतालबा नथा पूरा कनि। इंशाअल्लाह ताला असां ऐं सिंध जो उस्ताद सभु जेके आहिनि साईं हाजी शफ़ी सठियो सां गॾु आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला बदीन ज़िलो भरपूर तरीक़े सां सूमर जे ॾींहुं प्रेस क्लब कराची ते मौजूदु हूंदो ऐं असांजा जेसि ताईं मुतालबा नथा मञिया वञनि असां बुख हड़ताल जारी रखंदासीं ऐं सिंध गवर्नमेंट खे हीअ असांजो जाइज़ मुतालबो पूरो करणो पवंदो। उस्ताद न्यूज़ जी वॾी वॾी महिरबानी जिन मूंखां मुंहिंजा कमेंट्स वरिता। साईं अज़ीज़ आमदानी, तव्हां हिन बारे में छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहिब खे अपील थो कयां त जेका साईं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल जो ऐलान कयो आहे उहो वापसि वरितो वञे, अलामती बुख हड़ताल कई वञे। छो त हक़ जेके आहिनि उहे विड़ी वठिबा आहिनि ऐं ही ब्यूरोक्रेट जेका आहे उहा ऐं पीपल्स पार्टी गवर्नमेंट जेका आहे उहा सेंसियर न आहे सिंध जे उस्ताद सां। असां साईं सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला सूमर खां जेको साईं ऐलान कयो आहे प्रेस क्लब ते, उन में बदीन ज़िले जा सभु दोस्त भरपूर तरीक़े सां शिरकत कंदा। साईं उस्ताद न्यूज़ जी वॾी महिरबानी जंहिं असां खां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार वरितो। साईं नूर मोहम्मद खां वरी हिकिड़ो सुवालु आहे त साईं जेका पेटेल जी मरकज़ी इलेक्शन कमीशन जोड़ी वई आहे, इन बाबति तव्हां छा चवंदा? भई जेका मरकज़ी इलेक्शन कमीशन जोड़ी वई आहे असां उन सां सहमत आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां चाहियूं था त गॾिजी सॼी पेटेल खे मज़बूत कयो वञे ऐं असांखे कंहिंसां का ज़ाती का बि अनार कोन्हे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जेको उस्तादनि लाइ जदोजहद कंदो उहो असांजो दोस्त आहे। छो त असीं उस्तादनि मां आहियूं ऐं उस्ताद असां मां आहिनि। पेटेल आहे उस्तादनि जी तंज़ीम, उस्तादनि जी तंज़ीम आहे। इन जे करे जेको आहे असां उस्तादनि जो जेको बि उस्तादनि जे हक़ जी ॻाल्हि कंदो असां हुन सां हर टाइम ते बीठल रहंदासीं। महिरबानी सर।